पीपी जे PS 27 जे उम्मीदवार हालार खान वसाण जी पीपी टाउन फकीराबाद जे सदर खुर्शीद चांडियो जे ऑफिस में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त शहीद जमहूरियत शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ॾिनल लाज़वाल कुर्बानियुनि ते ख़राज तहसीन पेश कयां थो। इंशाअल्लाह मां PS 27 तां कामयाब थी पीपल्स पार्टी जे चेयरमैन समेत आला क़यादत जे एतमाद ते पूरो लहंदसि। पीपी टाउन सदर खुर्शीद अहमद चांडियो पारां बैरिस्टर हालार खान वसाण खे सिंधी पटको पारायो वियो। इन सां गॾु आयल अॻूणे MP मुनवर वसाण खे पिणु सिंधी टोपी अजरक पारायो वियो। पीपी सूबाई अॻवान हालार खान वसाण उतां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी में शिरकत लाइ सवें गाॾियुनि जे काफ़िले सां गॾी ख़ुदा बख़्श भुट्टो रवानो थी वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची